बेशक हाय हाय सुभान अल्लाह बेशक अल्लाह वॾी ॻाल्हि आहे बाबा मुस्लमान हुया नमाज़ बि पढ़ंदा ऐं मोहम्मद ते मिसाल ॻाल्हि जेको दरूद शरीफ़ उहो बि पढ़ंदा हुया पोइ बि मतिलबु हुनजे बचनि सां पोइ सम्झ में ॻाल्हि वाइदो थियलो वाइदो जो थियलो सब्र वाइदो थियलो उम्मत जे लाइ थियलो जेको बि हुयो उम्मत जे लाइ वाइदो थियलो त मूंखे पंहिंजी उम्मत जी बख़्शिश कराईंदे कीअं कराईंदे भई ॻाल्हि आहे शर्त रखियो वियो न त मां दरूद बि पढ़ंदा आक़ाइदो जहां जे नाम तां क़ुर्बान बणिजे सॼी राति पंहिंजी उम्मत जे लाइ रोईंदा हुया बख़्शिश जे लाइ रोईंदा हुया बख़्शिश जे लाइ रोईंदा हुया सॼी आका जन रोंदा हुया त मुंहिंजी उम्मत जी बख़्शिश या उम्मत त इहा वॾी ख़ुशकिस्मती आहे जो हिन उम्मत जे लाइ रहज़न बि थियनि ज़ालिम बि थियनि हे बि थियनि पर पोइ बि आका जी रहमत त निष्केतरी आहे इहा रहमत आहे ख़बर बि अथनि दरूद बि पढ़नि पिया इहा मालिक जी रहमत आहे इहो छोटकारे जे करे असां गुनाहगारनि बदकारनि जे छोटकारे जे करे मौला हुसैन वाइदो कयो त नाना मां तुंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ पंहिंजा बच्चा बि अलाह जे दीन खे बचाइण जे लाइ न सभु हाणे त खाई मालिक जो साईं रखियल साईं जी बि मिसरा ॾाढी बाबा अदा जन खे रखियल साईं जी मिसरा बाबा हा पंहिंजो पाण करे थो अलाह जे अमर खां सवाइ त का चीज़ न आहिनि जेको बि अमर अलाह जो आहे न जेको बि पाण हीअ आंगुर पाण हीअं न करे सघंदासीं असांखे काई ताक़त आहे इहो अलाह जो कमु अलाह जो अमर आहे बसि अलाह वॾो आहे बसि अलाह बेशक अलाह सॼो कमाल आहे अलाह जो कमाल आहे पंहिंजे मालिक भलाई कंदो पंहिंजे महबूब जे सदके आहे असांजो कहिड़ो हाल आहे हमारा बाहर जो सब जगह आया एक दिन ठीक है ये खड़ी कोई खड़ी बाबा जी सुनो न चाहिए बस पियो बस कौन पियो बड़ो मानो इंसान अलाह जो हर सां अलाह जो इंसान सां एॾो प्यार आहे कंहिं शइ सां हर कंहिं में वसे थो कंहिंसां प्यार पंहिंजे सां पराए सां किने सां सुठे सां सभु कंहिंसां उनजी मखलूक आहे उन ख़लकियो आहे न असांखे ख़ालिक आहे न उहा तो धणी आहे न उन ख़लकियो आहे हा सभु कंहिंखे रिज़्क़ ॾियणो हर साह वारी शइ जो मालिक आहे न हाणे राति किथे वियासीं किथे नसीबो हाणे किथे नसीबो केॾी सहूलियतूं ॾिनई असांखे सवारियूं आज़ाद सखर लना दुआ लिखियल आहे हा त जॾहिं बि सफ़र ते कंहिं बि सवारी ते सवार थियो त मुंहिंजो शुक्रियो अदा करे शुक्रियो अदा कयो मूं तोखे अहिड़ी सवारी ॾिनी हा पंध खुटी वञनि किथे हैदराबाद किथे शिकारपुर किथे कराची किथे शिकारपुर किथे पिंडी किथे इस्लामाबाद किथे मको किथे मदीनो सभिनी खे वेझो करे के वेझाई नूर के नूर में उड़ासू करे शुक्र न करे कम कंदुमि अल्लाह अल्लाह बस बस
ज़िंदगी में शयूं आहिनि चार इंसान जे लाइ उन्हनि खां बाद में आहे इबादत अॻु में आहे ख़िदमत पोइ आहे मोहबत अॻु में ख़िदमत पोइ मोहबत पैदा थींदी अॻु में साईं मोहबत पैदा न थींदी ख़िदमत कंहिंजी ख़ल्क़े ख़ुदा ख़िदमत थींदी उन खां पोइ मोहबत पैदा थींदी पोइ हुन में औलाद हुजे बच्चा हुजनि ॿार हुजनि महिमान हुजे दोस्त हुजे फ़क़ीर हुजे ग़रीब हुजे मिसकिन हुजे पोइ ऐं ॿियो सब्र ऐं शुकुर सब्र ऐं शुकुर हिकु ख़िदमत ऐं मोहबत सब्र ऐं शुकुर ऐं इहा ई इंसान जी कामयाबी आहे हा ॾिसो न मौला जी जॾहिं शहादत पई थिए त मौला जन केॾो सब्र करे ऐं पंहिंजे दुश्मन खे शरबत पिया पीआरे शरबत पीआरे ऐं पोइ चवनि था मूंखे रब काबा जो मौला खणे पियो कसम मौला अली त मूंखे रब काबा जो कसम आहे त अली अॼु कामयाब थी इहो सब्र करे बाबा असल हक़ीक़त तव्हांखे ॿुधायूं क़िबला त जंहिंजो नालो रहमत आहे न उन्हनि जे हथ खां कंहिंखे बि बाबा तकलीफ़ न आहे हिसाब न आहे हे आकाए दो जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरकार जन खे 1,24,000 पैगम्बर जे मथां मुसलत छो करे उनखे रहबर उन्हनि जो कयईं सरदार कयईं उहो जेका हिन सरदार में जेके ख़ूबियूं हुयूं उहे हुननि में न हुयूं नबी बि हुया मासूम बि आहिनि हा मासूम बि आहिनि पर हिन में जेका न सब्र जी आका में जेका सब्र जी इंतिहा जो हुन जे मथां कोई सरदार जे मथां उछलाईंदी हुई यहूदियानी गंद त पाण पुछण तंहिंजे करे ऐं पंहिंजी उमत जे लाइ रोईंदा हुया को नबी पंहिंजी उमत जे लाइ न रोईंदो बदुआ बि ॾींदा हुया त मुंहिंजी रैयत खे ख़तमु करे छॾियां मुंहिंजी हीअं कजां पर रसूल ख़ुदा जन जे नाम तो क़ुर्बान वञा सॼी राति बि उमत जे लाइ रोअंदा हुया इहा उमत हुन सरदार जो आसरो आहे हिन वरितो आहे केक बाबा खाधो खाधो सजाद मौला पर उहे बि मैदान अहिड़ो ॾुखियो मैदान करबला मौला में उते बि मौला बीमार